अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं महबूब उमर जो अॼु इंतहाई अहम टॉपिक ते ही वीडियो ठाहे रहियो आहियां। उहो टॉपिक इहो आहे त गूगल वटि असांजी कहिड़ी कहिड़ी मालूमात आहे ऐं गूगल वटि उहा मालूमात छो आहे। गूगल असांजी मालूमात खे छा कंदी, सम्झण जी ॻाल्हि आहे। जेकॾहिं तव्हां सम्झणु चाहियो था हिन वीडियो खे पूरो आख़िर ताईं ज़रूरु ॾिसंदा ऐं हुनखां पहिरीं जेकॾहिं तव्हां मुंहिंजे चैनल ते नवां आहियो त सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते क्लिक करे छॾियो ऐं हिन वीडियो खे लाइक कयो। अचो त शुरूआत कयूं। दोस्तों, सभ खां पहिरीं तव्हां ॿुधाईंदो हलां त गूगल वटि असांजी कहिड़ी कहिड़ी मालूमात आहे। तव्हांजो नालो, तव्हांजे पीउ जो नालो, तव्हांजी ॼमण जी तारीख़, तव्हां किथे किथे वञो था, कंहिंसां कंहिंसां मिलो था। तव्हां इहो सोचींदा त कंहिंसां कंहिंसां मिलो था, मतिलबु मिलो था बिल्कुलु। कहिड़ियूं कहिड़ियूं एप्लीकेशनूं कहिड़े कहिड़े टाइम ते इस्तेमालु कयो था, कंहिंसां तव्हां ज़्यादा चैट कयो था, ठीकु आहे। ऐं तव्हांजी कॉन्टेक्ट लिस्ट में कहिड़ो नंबर आहे जेको तव्हां बार बार खोले ॾिसो था ऐं कहिड़ो नंबर आहे जेको तव्हांखे यादि आहे। मतिलबु उहो तव्हां लॻाईंदा आहियो त 0-300-32-32 वग़ैरह वग़ैरह लॻाए वठो, मतिलबु तव्हांखे यादि आहे अॻ में। तव्हां कॉन्टेक्ट लिस्ट मां सर्च न आहे कंदा, सही। ऐं उनखां अलावा तव्हांजी लाइक डिसलाइक, छा तव्हां पसंदि कयो था, छा तव्हां नथा पसंदि कयो, कंहिंसां तव्हांजी नफ़रत आहे। ऐं उनखां अलावा मतिलबु त हर शइ जे बारे में एतिरे क़दुरु जो गूगल हिकिड़ो ट्यूटर रखियो त गूगल तव्हांजी माउ खां वधीक तव्हांखे सुञाणे थी। ऐं इहो बि ट्यूटर रखियो त गूगल तव्हांखे तव्हांजी घर वारीअ खां वधीक सुञाणे थी। मतिलबु गूगल खे तव्हांजे सभिनी राज़नि जी ख़बर आहे, सर्च इंजिन खां अलावा। ऐं सर्च में तव्हांजा कहिड़ा कारा करतूत आहिनि सभु गूगल ॼाणे थी। मुंहिंजी हिकिड़ी शाइरी बि न, सभई अंदाज़ ॼाणे थी सफ़ा गूगल जीअं आहे, समूरा राज़ ॼाणे थी सफ़ा गूगल जीअं आहे। नंबर को चेंज कयां या खणी आवाज़ बदिलायां, मुंहिंजो आवाज़ ॼाणे थी सफ़ा गूगल जीअं आहे। सम्झी वियो न। सो गूगल मतिलबु गूगल आहे। हाणे असां इन ॻाल्हि खे सम्झूं था त गूगल एॾी सारी मालूमात असांजी छो गॾु करे रखी आहे। गूगल हिन खे छा कंदी, असांखे ब्लैकमेल कंदी न, पोइ छो रखी आहे। इन जे करे तव्हांजे लाइक डिसलाइक सां गूगल खे इहा ख़बर पवंदी आहे त तव्हां कहिड़े क़िस्म जा प्रोडक्ट, कहिड़े क़िस्म जो सामान पसंदि कयो था। तव्हांखे उन क़िस्म जा एड इश्तिहार ॾेखारे। तव्हांजी मोबाइल में एप्लीकेशनूं पयूं आहिनि ऐं उहो तव्हां कहिड़ियूं कहिड़ियूं ज़्यादा यूज़ कयो था, गूगल खे इहा ख़बर पवंदी, तव्हांखे उन क़िस्म जी एप्लीकेशन जो इश्तिहार ॾेखारियो वेंदो। गूगल एडवर्ड ते जॾहिं माण्हू वेंदा ऐं उते जेको एडवर्टाइज़र अचे थो, यानी इश्तिहार लॻाइण वारो माण्हू, उहो जॾहिं ॻोल्हींदो मूंखे उहे माण्हू घुरिजनि जेके फलाणी क़िस्म जी शयुनि खे पसंदि कनि था। ऐं फलाणी ऑप्शन आहे डिसलाइक वारो, कोन पसंदि कनि था। ऐं उनजो मिसाल तौरु तव्हां फेसबुक खे पसंदि कोन था कयो त फेसबुक जो अल्टरनेट छा आहे, ज़ाहिर आहे टिकटॉक आहे, इंस्टाग्राम आहे वग़ैरह वग़ैरह। त जेके फेसबुक खे डिसलाइकर आहिनि फेसबुक जा, यानी फेसबुक खे पसंदि कोन था कनि, त उन्हनि खे ट्विटर जा एड गूगल ॾेखारींदी। कहिड़े हिसाब सां? ट्विटर अॻु में पैसा ॾेई छॾिया आहिनि गूगल खे, जेके हिन टाइप जा माण्हू हुजनि उन्हनि खे ॾेखारे। ऐं जिन वटि ऑलरेडी ट्विटर इंस्टॉल न आहे ऐं उहो सोशलिस्ट आहिनि, उन्हनि खे इहा एड ॾेखारिया वञनि, सही। इश्तिहार ॾेखारण जे लाइ तव्हांजी पूरी प्राइवेसी गूगल वटि आहे ऐं उहा टोटल इस्तेमालु थींदी आहे। हिकिड़ो मिसाल तौरु हिकिड़ो प्रोडक्ट आहे, हिकिड़ो ईअं सम्झो त हिकिड़ो वर्ड आहे जेको 25 सालनि जे लाइ, 25 सालनि जी उमिरि जे लाइ आहे ऐं तव्हांजी उमिरि 25 साल आहे, त तव्हांखे उहो एड ॾेखारियो वेंदो, छो त उहो तव्हांजे लाइ आहे। गूगल एडवर्ड ते तव्हां वञो, उते तव्हां कैटेगरी ॾिसो, उते तव्हां माण्हुनि जा मतिलबु त पूरी नफ़्सियात ॾिसी सघो था। माण्हू छा पसंदि कनि था, कहिड़ा माण्हू किथां खां आहिनि, कहिड़ा घुमण जा शौक़ीन आहिनि, कहिड़ा न आहिनि। हर तरह जा माण्हू तव्हां हुते टारगेट ठाहे सघो था। उन्हनि माण्हुनि खे जेकॾहिं तव्हां इश्तिहार ॾेखारणु चाहियो था त ॾेखारे सघो था, सही। हिकिड़ो इश्तिहार आहे मुंहिंजी स्कूल वारी एप्लीकेशन जो ऐं आउं ॾेखारणु चाहियां थो स्टूडेंट खे, त आउं उहो अख़बार में ॾींदुसि त उहो पोड़ा पोड़ा ॾिसंदा, पोड़ा पोड़ा त स्टूडेंट ईंदा आहिनि। मुंहिंजो इश्तिहार वेस्ट वियो, मुंहिंजा पैसा विया। पर जेकॾहिं गूगल ते वञी सर्च कंदुसि सिंध में फलाणी जॻह ते फलाणे कॉलेज में केतिरा शागिर्द इंटरनेट हलाइनि था, उन्हनि खे मुंहिंजो इहो एड ॾेखारियो वञे, त उहे मतिलबु त तीर निशान ते लॻंदो। सम्झी वियो न। ही हुई
अॼु जी वीडियो जंहिंमें मूं तव्हांखे ॿुधायो त गूगल वटि असांजी कहिड़ी कहिड़ी मालूमात आहे ऐं गूगल उन मालूमात खे कीअं इस्तेमालु कंदी आहे। उमेद आहे तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी ऐं जेकॾहिं तव्हां इहो बंदि करणु चाहियो था त गूगल ते लिखी सर्च कयो माई एक्टिविटी ऐं उते क्लिक करे पंहिंजी एक्टिविटी खे बंदि करे छॾियो। बंदि बि करे सघो था, गूगल तव्हांखे इख़्तियार ॾिनो आहे। मिलां थो तव्हां साॻी वीडियो में, तेसीं ताईं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते क्लिक करे हलिया वञो। अल्लाह हाफ़िज़, गुड बाय।